सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सहाफ़ियुनि समेत मुख़्तलिफ़ धुरनि पारां सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मलीर में मीर ज़ुल्फ़कार, अली मोहम्मद गबोल, नाज़शर, सजाद छजड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जामशोर में सहाफ़ियुनि इरफ़ान बुरफ़त, शाहिद खटक, अबू बकर खोसे जी अॻवानी में शागिर्दनि, सद समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि तरफ़ां धारदार एहतिजाजी रैलियूं कढियूं वयूं। तखर में लाला असद पठान, सलीम सते, नसरुल्लाह ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वयो। लाड़काने मोहम्मद आशिक़ पठान, ज़फ़र अबड़े, हनीफ़ सुहाग ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। नवाबशाह में नबी बख्श बलोच, अली मोहम्मद शाह, ज़ुल्फ़कार अज़ीज़ मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। घोटकीअ में न्याज़ चने, अली असगर, जीवत राम ऐं ॿियनि जी अॻवानी में सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी रैली कढी वई। कोटड़ी में धनी बख्श, बारीजे, मजीद बलोच, लतीफ़ शोरो, जहांगीर सहड़ो, इस्माइल बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हयो वियो। शहदादकोट में सहाफ़ियुनि गनी मुजाहिद, जावेद अख्तर, कामरेड अमीर मोंगनाहर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खां एहतिजाजी रैली कढी अलावाला चौक ताईं धरणो हयो वियो। तलार में सहाफ़ियुनि आजिज़ अनवर लाशारी, ख्वाजा अज़हर, मुनवर लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो वियो। सॻियूं में सहाफ़ी असदुल्ला चन्ना, इरफ़ान अली, फ़िदा अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। दाद लगारी में अफजल लगारी, मोहम्मद अली पिताफ़ी, अब्दुल सत्तार ऐं ॿियनि पारां एहतिजाज कयो वियो। वेड़ी यासीन में इमदाद अली खखराणी, हिज़्बुल्लाह पीरज़ादो, वफ़ा अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। लालू राइक में मुहर्रम चांजे, ख़ालिद बुगे, बदरुद्दीन मुगेरी ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हयो वियो। हुन मौक़े ते अॻवाननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। अॻवाननि चुतारिनो त जेसिताईं अज़ीज़ मेमन जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा, संदनि एहतिजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk